नाज़िन असां खे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त बलोचिस्तान जे इलाइक़े खज़दार में बस खाई में किरी पई आहे। 20 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़िन भलोक वारे हंधि वढ खां दादू ईंदड़ बस सां हादसो पेश आयो आहे। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे DHQ खज़दार मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। नाज़िन अफ़सोसनाक हादसे बाबति हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बलोचिस्तान जे इलाइक़े खज़दार में बस खाई में किरी पई आहे। 20 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़िन भलोक वारे हंधि वढ खां दादू ईंदड़ बस सां हादसो पेश आयो आहे। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। नाज़िन फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे DHQ खज़दार मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे।